नाज़रीन, घणी घुट ऐं ॿूसट खां पोइ बरसाति हर पासे मौसम ख़ुशगवार करे छॾियो। माण्हुनि मौसम जो मज़ो माणण जे लाइ जाम शोरो अलमंज़र जो रुख़ करे छॾियो। बरसाति जी मौसम खे अलमंज़र ते एंजॉय करण जे लाइ जाम शोरो SS न्यूज़ रिपोर्टर दीदार अली मल्हा अपडेट करे रहियो आहे। जी दीदार, कीअं आहे अलमंज़र जो माहौल? जी हिन वक्त असां मौजूद आहियूं हवाउनि जे शहर जामशोरे शहर जे ख़ूबसूरत मंज़र अलमंज़र ते, जिते बरसाति जे वक़्फ़े खां पोइ मुख़्तलिफ़ शहरनि खां जेके माण्हू आहिनि हिते पंहिंजी फैमिली ऐं ॿारनि सां गॾु जेको आहे एंजॉय करण आया आहिनि। अचो त इन हवाले सां हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हू छा था चवनि। असां हींअर अलमंज़र ते मौजूदु आहियूं। जामशोरनि जूं हवाऊं त उहो ई मशहूरु आहिनि त अॼु जेको बादल आहिनि ऐं जुमे जो ॾींहुं आहे, काफ़ी माण्हुनि खे छुटी आहे त फैमिली सां माण्हू आया आहिनि। भाईजान, अॼु जेको ॾींहुं आहे तमामु बहितरीनु आहे। जुमे जो ॾींहुं आहे, अॼु छुटी ते माना तक़रीबन असांजो लोअर तबिको जेको छुटी ते आहे ऐं उन जे हिसाब सां इहे जो घुमण जे हिसाब सां बहितरीनु ॾींहुं ऐं मौसम जे मुनासिबत सां अॼु बारिश बि हले पई ऐं अलमंज़र पॉइंट जामशोरो इहो असांजो जेको आहे तमामु बहितरीनु पॉइंट आहे। तो असां हिते दरिया ते घुमण आहियूं, तमामु प्यारो मौसम लॻो पियो आहे ऐं एतिरी आवाम आई आहे ऐं ममता मुलैरो गानो ॿुधो न कि अपनी गाड़ी फिरो निकालूं, में जाना तुझको बिठा लूं, पल्ला खिलाऊं तुझे दरिया के किनारे। बहुत अच्छा महसूस कर रहे हैं, बहुत ज़्यादा एंजॉयमेंट हो रहा है और माशाल्लाह बहुत ज़्यादा यहाँ पे अच्छा माहौल हुआ है, ज़बरदस्त माहौल है और बहुत बेहतरीन ज़बरदस्त यूज़ कर रहे हैं, मतलब माहौल को इंजॉय कर रहे हैं। त तव्हां शहरनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी त हुननि जो चवणु हुयो त अलमंज़र जेको आहे हिकिड़ो ख़ूबसूरत मंज़र आहे जिते असां परे परे खां एंजॉय करण ईंदा आहियूं ऐं मज़ीद जेको आहे हिन खे सुठे करण जी ज़रूरत आहे। कैमरा टीम सां गॾु दीदार अली मल्हा, SS न्यूज़ जामशोरो।